को ज़मानो हुयो 1400 साल पहिरियां जेको आहे हिन सरज़मीन ते वॾियूं पाकीज़ा औरतूं हुयूं, जंहिंजो तालुक़ु उन औरतुनि जो तालुक़ु छा सां हुयो? उहे औरतुनि जो तालुक़ु जेको आहे क़ुर सां हुयो। उन औरतुनि जो तालुक़ु जेको आहे 100% नमाज़ सां हुयो। उन औरतुनि जे अंदरि पर्दो हुयो, उन औरतुनि जे अंदरि हया हुयो। 1400 साल जेकॾहिं असां पोइ ते वञूं न, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने तरफ़ वञूं न, औरतुनि जी इहा हालत हुई। हिन ज़माने में असां मुस्लमान जी औरतुनि ते थोरी नज़र कयूं। अॼुकल्ह मुस्लमान जी औरत खे तेसिताईं जेको सुकून ईंदो जेसिताईं मुस्लमान जी औरत गाना न ॿुधे, तेसिताईं जेको आहे सुकून ईंदो ई न। जेसिताईं जेको घर जे अंदरि जेको आहे ड्रामा न ॾिसे, मुस्लमान जी औरत खे तेसिताईं सुकून न ईंदो आहे। जेसिताईं घर जे अंदरि जेको आहे फिल्मूं न ॾिसे, तेसिताईं मुस्लमान जी औरतुनि खे सुकून न ईंदो आहे। नमाज़ परे ई ॻाल्हि आहे, नमाज़ कान पढ़ी मुस्लमान जी औरतूं, तमामु घटि जेको आहे मुआशरे जे अंदरि नमाज़। जेकॾहिं औरतुनि खे चओ कान नमाज़ औरतूं पढ़ंदियूं, इन जॻह ते जेकॾहिं चओ त सोट जी जेको शादी आहे 20 तारीख़ ते तयारी हिन टाइम शुरू थी वेंदियूं। हे कान जेको आहे ज़हन पढ़ियो आहे मुस्लमान जी औरतुनि जो। हे ग़लती कंहिंजी आहे? हे ग़लती तव्हां वेहण वारनि जी आहे, हिते वारनि जी आहे, तव्हां वॾनि जी ग़लती आहे। जेके तव्हां घर जा वॾा मालिक आहियो, तव्हां तरबियत ठीकु न कई आहे। इन करे जेको औरतूं जेको आहे फिल्मूं ॾिसनि थियूं, इन करे जेको मुस्लमान जी औरतूं जेको ड्रामा ॾिसनि थियूं, इन करे मुस्लमान जी औरतूं जेको आहे दुरुस्त लिबास नथियूं पाइनि। कंहिंजी ग़लती आहे? हे जेको मजमू आहे तव्हांजी ग़लती आहे। हे मेंबर ते मां वेठो, मुंहिंजी ग़लती आहे। असां जेके आहे बहितरीन तरबियत न कईसीं औरतुनि जी। असां उन्हनि खे जेको आहे क़ुर जी तालीमात न ॾिनीसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हदीसुनि खे पढ़ी करे ॿुधाईसीं न, इन करे औरतुनि जेको आहे दीन खां जेको आहे परे औरतूं थी वियूं। जंहिं घर जे अंदरि क़ुर जी तिलावत न कई वञे ऐं जंहिं घर जे अंदरि जेको आहे नमाज़ न पढ़ी वञे, इन घर जे अंदरि जेको अल्लाह जी रहमत कान जेको नाज़िल थींदी। अल्लाह जी रहमत जेकी आहे उहो नाज़िल कतन तौर ते न थींदी। हा, अल्लाह जो अज़ाब जेको आहे दाख़िल थी सघे थो। अॼुकल्ह कहिड़ो मुस्लमान आहे जेको परेशान न हुजे? कहिड़ो मुस्लमान आहे जेको परेशान न हुजे? सभु मुस्लमान परेशान। वजह छा आहे? वजह इहा आहे त क़ुर खां परे आहियूं। वजह इहा आहे त नमाज़ खां जेको आहे परे आहियूं।